मौसमियात खाते सिंध में तूफ़ानी बरसातुनि जो हिकु वधीक अलर्ट जारी करे छॾियो। मुहाणनि खे 18 जुलाई ताईं समुंड में वञण खां रोकियो वियो। हैदराबाद, हाला ऐं ॿियनि शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते मूजिबि उत्तर ओभर अरबी समुंड ऐं भारत में हवा जो घटि दबाव वधी वियो। उन जी पखेड़ ॾखण ओभर सिंध ताईं आहे। मौसमियात खाते मूजिबि उन सिलसिले जे असर हेठि कराची में 18 जुलाई ताईं गजगोड़ सां गॾु तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। उन खां अलावा हैदराबाद, ठटे, बदीन, मीरपुर ख़ास, उमरकोट, थरपारकर, टंडो मोहम्मद खान, टंडो अलहयार, सांगढ़, नवाबशाह, नौशरो फिरोज़, खैरपुर, सखर, लाड़काणो, जैकमाबाद, कंबर, शहदादकोट, दादू, ॼामशोरो, शिकारपुर, घोटकी ऐं कशमोर में बि 18 जुलाई ताईं गजगोड़ सां गॾु तेज़ बरसात थी सघे थी। होॾां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि बिजली बंदि थी वई, जॾहिं त हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो आहे।